असांजे जिस्म में उमिरि गुज़रण सां केतिरियूं ई तब्दीलियूं ईंदियूं आहिनि। जॾहिं असांजी उमिरि 30 सालनि खां वधी वेंदी आहे त जिस्म में मुख़्तलिफ़ तब्दीलियूं ईंदियूं आहिनि, जिन मां कुझु हैरान कनि थियूं। मिसाल तौरु जेकॾहिं 30 सालनि जी उमिरि बाद पघर घटि निकिरे थो त इहो उमिरि जो ई नतीजो हूंदो आहे। जिस्म ऐं दिमाग़ में ईंदड़ अहिड़ियूं 10 तब्दीलियूं आहिनि जेके 30 सालनि जी उमिरि खां पोइ ईंदियूं आहिनि। चवंदा आहिनि त उमिरि सां दिमाग़ वधी वेंदो आहे, पर हक़ीक़त इन जे उबतड़ आहे। दिमाग़ नंढो थी वेंदो आहे ऐं सोढ़ो थी वेंदो आहे। 30 सालनि जी उमिरि खां पोइ रोज़ 50 न्यूरॉन्स ख़तम थींदा आहिनि, पर इहा परेशानी जी ॻाल्हि न आहे, छो त असांजे दिमाग़ खे ख़बर आहे त अहिड़ियुनि हालतुनि मूजिबि कीअं हलणो आहे। उमिरि वधण सां पघर मुख़्तलिफ़ अंदाज़ में निकिरणु लॻंदो आहे। इन जो सबबु इहो आहे त पघर जा गुदूद उमिरि वधण सां घटिजी या सोढ़ा थी वेंदा आहिनि, जंहिं जे नतीजे में इन्हनि जी हसासियत घटिजी वेंदी आहे। नंढपण में मौसम तब्दील थींदे ई खंघि ज़ुकाम थींदो आहे, पर वॾी उमिरि में खंघि ऐं निछूं अचणु शुरू थी वेंदियूं आहिनि। इन जो सबबु इहो आहे त उमिरि वधण सां असांजो निज़ाम मज़बूत थी चुको हूंदो आहे ऐं अक्सर बीमारियुनि ते शुरूआत में ई मुंहुं ॾेई वेंदो आहे। उमिरि वधण सां चखण वारी हिस कमज़ोर थी वेंदी आहे। कुझु माण्हुनि में इहा दिलचस्पी घटिजी वेंदी आहे। 30 सालनि जी उमिरि बाद इहो सिलसिलो शुरू थींदो आहे ऐं 60 सालनि जी उमिरि में अक्सर माण्हुनि जे ज़ाइके वारी हिस कमज़ोर थी वेंदी आहे ऐं कुझु माण्हुनि जे सिंघण वारी हिस बि मुतासिर थींदी आहे। उमिरि वधण सां मसिल्स ते बि असरु पवंदो आहे ऐं उहे सोढ़ा थियण लॻंदा आहिनि। इन जे नतीजे में असां कमज़ोर थी वेंदा आहियूं। 30 सालनि जी उमिरि बाद हर ॾहाके दौरान मसिल्स नंढा थींदा वेंदा आहिनि। उमिरि वधण सां गॾोगॾु मेटाबॉलिज़म जा अफ़ाल मुस्तहकिम थियण लॻंदा आहिनि, यानी जिस्मानी वज़न में वॾियुनि तब्दीलियुनि जो इम्कान घटिजी वेंदो आहे, पर असांजो जिस्म घटि कैलोरीज़ साड़ींदो आहे। नौजवानी में असां वधीक जज़्बाती हूंदा आहियूं ऐं 20 सालनि जी उमिरि बाद असां दुनिया साम्हूं पाण खे साबित करण जी कोशिशि कंदा आहियूं, पर 30 सालनि जी उमिरि बाद असां पंहिंजी ज़िंदगीअ मां काफ़ी हद ताईं मुतमइन थी चुका हूंदा आहियूं ऐं शख़्सियत मुस्तहकिम थी वेंदी आहे। इहो बि ॿुधायो वियो आहे त नौजवानीअ में नंहं तेज़ीअ सां वधंदा आहिनि। विचोली उमिरि में नंहं वधण जी रफ़्तार सुस्त थी वेंदी आहे, जंहिं जो सबबु रत जी गर्दिश में ईंदड़ तब्दीलियूं आहिनि। उमिरि वधण सां असांजा ॾंद घटि हसास थी वेंदा आहिनि, छो त इन्हनि जे मथां हिकु सतह वधीक मज़बूत थी वेंदी आहे। मथीं सतह मज़बूत थियण सां ॾंदनि जी हसासियत घटिजी वेंदी आहे ऐं थधो गरम लॻण जी शिकायत ख़तम थी वेंदी आहे। नंढपण में अक्सर माण्हुनि खे ज़िंदगी सुठी लॻंदी आहे, पर इहो अहसासु नौजवानीअ में थधो थी वेंदो आहे। उमिरि वधण सां जिस्मानी ऐं दिमाग़ी घटिताई जे बावजूदु ख़ुशी ऐं इत्मीनान जो अहसासु वधी वेंदो आहे।